पे आती है दुआ बन के तमन्ना मेरी, लब पे आती है दुआ। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। वेलकम टू गवर्नमेंट बॉयज़ हाई स्कूल कॉलोनी नंबर 1। हेडमास्टर सर इमाम बख्श सुमरो ऐं सब्जेक्ट टीचर इनायतुल्लाह लाशरी तरफ़ां सभिनी पेरेंट्स शागिर्दनि खे ख़ुशि आमदीद। प्यारा ॿारो, अॼु असां क्लास 7 जो सब्जेक्ट पढ़ंदासीं साइंस, जंहिंजो टॉपिक आहे निड़ घोट या खाधे वारी नाली या निड़ी। प्यारा ॿारो, ही हाज़मे वारे सिस्टे जो उहो हिसो आहे जंहिंमें को बि हाज़मे जो अमल कोन थींदो आहे, पर इन जे बारे में अॼु असां पढ़ंदासीं त इहो हिसो कहिड़े कमु ईंदो आहे। हाणे असांखे चए थो हीउ खाधे खे हलक खां मादे ताईं पहुचण में गुज़रगाह या रस्ते जो कमु ॾिए थी। हीउ जेको रस्तो आहे, हीउ जेको हिसो आहे निड़ घोट खाधे वारी नाली या निड़ी, हीउ छा कंदी आहे? हीउ खाधे खे हल्क खां मादे ताईं पहुचण में गुज़रगाह या रस्ते तौरु छा कंदी आहे? कमु कंदी आहे। चए थो वात वारो चॿड़ियल खाधो यानी बोलस निड़ी या निड़ घोट लहरनि जी सूरत वारी चुरपुर में मादे ॾांहुं धिकचंदो रहे थो। हाणे चए थो हिते जेको खाधो हिते जेको मौजूदु आहे इहो हिते लहरनि जी सूरत में, कहिड़ी सूरत में? लहरनि जी सूरत में वात खां मादे ताईं पहुचंदो। कहिड़ी सूरत में? लहरनि जी सूरत में वात खां किथे पहुचंदो? मादे में पहुचंदो। चए थो निड़ घोट में हाज़मे जो को बि अमल न थींदो आहे। हीउ जेको हिसो आहे हितां खां वठी करे उहो इन मादे ताईं, हिन पूरी निड़ घोट खाधे वारी नाली या निड़ी में को बि हाज़मे जो अमल कोन थींदो आहे। प्यारा ॿारो, अॼु असीं पढ़ी आया आहियूं त निड़ घोट या खाधे वारी नाली या निड़ी छा आहे। निड़ घोट खाधे वारी नाली या निड़ी मादे हलक खां मादे ताईं हिकिड़ो गुज़रगाह या रस्तो आहे जिते को बि खाधो सफ़र कंदो आहे। जेको खाधो हिते सफ़र कंदो आहे उन खे असीं छा चवंदासीं? बोलस चवंदासीं। छा चवंदासीं? बोलस। बोलस उहो खाधो जेको चॿाड़ियल हुजे, जंहिंमें स्लेविया चङी तरह मिक्स थियल हुजे, त उन खाधे खे असीं छा चवंदासीं? बोलस। हाणे बोलस हितां खां सफ़र करे थो वात खां ऐं सिधो वञे थो मादे ॾांहुं। इन जेके रस्तो आहे, हीउ सॼो जेको रस्तो आहे इन खे असीं छा चवंदासीं? निड़ घोट खाधे वारी नाली या निड़ी चवंदासीं। प्यारा ॿारो, जेको हीउ खाधो आहे वात खां मादे ताईं जेको पहुचंदो आहे इहो वेव लाइक मूवमेंट में पहुचंदो आहे। कहिड़ी मूवमेंट पहुचंदी आहे? वेव लाइक मूवमेंट, जंहिंखे असां सिंधी में चवंदासीं लहरनि जी सूरत में। हीउ लहरनि जी सूरत में पुॼंदो आहे वात खां वठी करे किथे? मादे ताईं। त इन खाधे खे असीं छा चवंदासीं? बोलस। प्यारा ॿारो, हमेशह यादि रखो त हिन रस्ते ते को बि हाज़मे जो को बि अमल न थींदो आहे, यानी न हितां का शइ मिक्स थींदी आहे, न हितां खां का शइ चूसबी आहे। ठीकु आहे? त इन हिसे खे असीं छा चवंदासीं? निड़ घोट या खाधे वारी नाली या निड़ी। प्यारा ॿारो, असांजे फेसबुक पेज खे लाइक कयो, शेयर कयो ऐं कमेंट्स में पंहिंजी राय ज़रूरु ॾींदा। तेसिताईं असांखे ॾींदा इजाज़त। ख़ुदा हाफ़िज़।